सांगड़ मां जान मोहम्मद अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ 9 मई वारे वाक़िए जो ज़िम्मेवार इमरान खान आहे। इमरान खान जो नज़रियो अवाम जी भलाई लाइ न पर मुल्क ऐं जमहूरियत खे सियासी तौर ते नुक़सान पहुचाइण वारो कम हिन वक़्त बि करे रहियो आहे। अहिड़ो इज़हार PPMPA ॼाम शब्बीर अली ॼाम हाउस ते तक जे माण्हुनि जा मसइला हल करण दौरान साफ़िन सां ॻाल्हाईंदे कयो। ॼाम शब्बीर अली चयो त 15 जून ते अवामी ताक़त सां ज़िले सांगड़ जो ज़िले चेयरमैन PP जो जियालो हूंदो ऐं सिंध जी अवाम जो सियासी तौर ते अॼु बि PP ते एतमाद आहे। PP सॼी सिंध जियां ज़िले सांगड़ जे माण्हुनि जी खुशहाली लाइ PP तरक़ियाती स्कीमुनि ज़रिए सहूलियतूं ॾेई रही आहे ऐं मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म अवामी ताक़त सां बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। उन मौक़े ते सरदार चाकिर खान मलोखाणी वॾेरो गुलनाम रसूल वसाण UC चेयरमैन आबिद कलोई अली नवाज़ मरी राणा अनवर राजपूत मीर खान खोसो सिकंदर कटोहर सोबो खान बंभरो पीर बख्श जोणे जो बहादुर गाहो मेहराब जोणे जो ऐं ॿिया माण्हू मौजूदु हुआ।